नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोट गुलाम मोहम्मद में खबर ॾींदा आहियूं त कोट गुलाम मोहम्मद में चेयरमैन पाकिस्तान पीपलزپارټي बलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते वफ़ाक़ी हुकूमत पारां पाकिस्तानी क़ौम ते आज़ाबदार पॉलिसी, घाटे तोड़ महंगाई, सिंध सां तहसबाणो सलूक जे ख़िलाफ़ कोट गुलाम मोहम्मद, नवाब ज़ादा मीर अनवर अली खान टालपुर पीपी अगवान रईस डॉक्टर अदनान अहमद भुरगड़ी पीपी तालका कोट गुलाम मोहम्मद, सदर हाजी मोहम्मद रफीक, ॾहों मेल यूसी मीर अलादाद खान टालपुर जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाब खान जी अगवानी में पीपी जियालन वर्करन पारां सवें गाॾियुनि जी सूरत में मीरपुर ख़ास प्रेस क्लब पहुची महांगाई खिलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो। इन मौके ते एहतजाज खे खिताब कंदे हिननि चयो आहे त न्याज़ी हुकूमत मां बेज़ार ऐं तंग अची चुका आहियूं। मुल्की रियासती इदारा सिलेक्टेड खे हथ सां वेहारे हाणे खुद परेशान, छाकाणि त मुल्क जो आवाम सुजाग है, हर ॻाल्हि समझूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।